हवा सां बेड़ो न कयो मां, अंधो न कयो मां। ज़ुबान सां चखण जो हवा सां केलो खाईंदे त केले जो ज़ाइक़ो ॾियो, नाराज़गी खाईंदे त ज़ुबान तोखे नाराज़गी जो मिठास ॾेई ॿुधाईंदी। ज़ैतून खां लारकाणे जा ज़ैतून मशहूर, वरी ज़ैतूननि जो ज़ाइक़ो ॾियो। हाणे अंब ॼाण नथा मीरपुर ख़ास जा नवाब शाह जा अंब लांदा, गर्मी जी मौसम अचे थी, अंब जो ज़ाइक़ो ॾियो। पर जे ज़ुबान खे इहो चखण जो ज़ाइक़ो न ॾियां त जेको खायां सभु हिकु भूह लॻई आहे। मिठा हाणे फिका हाणे अजीब रंग जी चखण जी नेमत मां अलाह ॾिनी अथई। अलाह अकबर। मां रब जी नेमतूं त ॾिस, अखियुनि सां ॾिसण जो आवाज़, कननि सां ॿुधण जो आवाज़, ज़ुबान सां चखण जो आवाज़, हथ सां छुअण जो आवाज़, वरी नक सां सिंघण जो आवाज़। ॾिसणो, ॿुधणो, सिंघणो, चखणो, छुहणो, इहे पंज नेमतूं ते मां अलाह खे हिननि जो सदको ॾींदो कर। साईं ताक़त न आहे कहिड़ो सदको ॾियो? फरमाए पंज नमाज़ ॾिनियूं थमाए, फज्र, ज़ोर, असर, मग़रिब, इशा। इहे पंज वक़्त नमाज़ पढ़ी अचिजांइ ॼण मां अलाह खे हिन जिस्म जे पंजनि हवासनि जे शुक्राने जो सदको ॾेई छॾे। नमाज़ घणियूं ॾिने? ॻाल्हायो, थकिजी वियो त दुआ घुरां। घणियूं नमाज़ ॾिने? पंज। त जिस्म जा हवास बि पंज। जेको पंज वक़्त नमाज़ पढ़े ॼण अलाह खे पंजनि हवासनि जो शुक्राने जो सदको ॾेई थो छॾे। चए थो पंज नमाज़ इन करे ॾिनियूं मां, छो त वॾियूं वॾियूं नेमतूं बि तोखे पंज ॾिनियूं। इहा नेमत दी मां अलाह जी जो टे वेला मानी थो खारायां, नाश्तो करे थो, माज़ाबो करे थो, हाणे सोमाणी जी मानी खाधी थी, इहा नेमत आहे न। ॿी नेमत मां अलाह जी जिस्म ते कपिड़ा ॾिना त मां पंहिंजे नंग खे ढके वेठो आहियां। कपिड़ा ॾिनई, इहा बि त नेमत आहे अलाह। खाधो ॾिनई, कपिड़ा ॾिनई, रोटी, कपिड़ा, मकान। टे नंबर ते मां अलाह जी नेमत आहे जो तोखे पंहिंजो घर ॾिनो थमाए, भली ग़रीब जी झूपड़ी बि अबाणे घर वारी जो सभिनी खां भली आहे। टैक्स वारे घर खां हाणे किराए वारे घर खां पंहिंजी झूपड़ी भली, इहा बि मां अलाह जी नेमत थी। रोटी, कपिड़ा, मकान, घर, मानी, कपिड़ो नेमत आहे। चौथी नेमत मां अलाह जी इहा जो मां तोखे घर वारी बि ॾिनी अथव, घर वारी बि नेमत अथव। पंजे नंबर ते मां सवारी ॾिनी अथव, इहा बि नेमत अथव। पंहिंजी सवारी बि नेमत आहे। कंहिंखे मोटर साइकिल आहे, कंहिंखे मेराण कार आहे, कंहिंखे अल्टो गाॾी आहे, कंहिंखे कल्टस आहे, कंहिंखे जीएल आहे, कंहिंखे एक्सल आहे, कंहिंखे पेजारा ॾिना अथई, कंहिं ग़रीब खे गॾा गाॾो ॾिनो अथई, कंहिंखे साइकिल ॾिनी अथई न, सा बि पंहिंजी आहे त पोइ अलाह जी नेमत आहे। सवारी बि नेमत आहे। पंज नमाज़ा इन करे ॾिनियूं मां त इहे पंज नेमतूं थी, मानी, कपिड़ा, घर वारी, सवारी। पोइ जेको पंज वक़्त नमाज़ ते पढ़े ॼण मां अलाह खे न पंजनि नेमतुनि जो सदको ॾेई थो छॾे। वॾी उलमा लिखनि था मथां बेनमाज़ी थी मरे त क़यामत ॾींहुं अलाह अंधो करे न उथारे। वमन अअरज़ अन ज़िक्री فإن له معيشة ضنكا। जेको मां अलाह जे क़ुरान खां ज़िक्र खां नमाज़ खां मुंहुं मोड़ींदो, मुंहिंजे सॾ ते न ईंदो, मईशत हूंदे, पैसे हूंदे, मां सुकून न ॾींदोमांसि। कंहिं महिल फोन ईंदसि त तुंहिंजो जेको टालो वञे पियो माल जो, जाम शोरो टोल प्लाज़ा ते उहा ट्रक ऊंधी थी वई थी। कंहिं महिल फोन ईंदसि त तुंहिंजो पुटु कराचीअ में एक्सीडेंट थियो थी वञे, अस्पताल में दाख़िल थियो थी। कंहिं महिल फोन ईंदसि त तुंहिंजो माल तबाह थी वई। माना मईशत हूंदे, पैसे हूंदे बि सुकून न ईंदसि। या अलाह सुकून शामे आहे, छो त अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। सुकून आहे त मां अलाह जे क़ुरान में आहे, सुकून आहे त मां रब जी याद में आहे, ज़िक्र में। वेठा न मदरसनि जा तालिब
साईं मुला निज़ामुद्दीन जे मदरसे जा तालिब मानी खाई करे करे हथ बि न धोईंदा ईअं सुम्ही पवंदा अहिड़ी निंड वठी वेंदनि जो खोंगरो वञी दरवाज़े ते ॿुधण में अचे ईअं तॾहिं ते सुता पिया न रिली न विया छो हिननि खे निंड आहे छो त 14 कलाक हिननि जी दीद क़ुर में क़ुर हिननि खे ॾिसे हे क़ुर खे ॾिसनि वाह जी निंड था कनि तालिब मदरसनि जा पैसे वारा माल वारा बंगलनि में भी निंड नथी अचे गोरी खाई सुम्हनि था पोइ बि सिकनि था निंड जे लाइ क़ुर खां परे दीन खां परे ज़िक्र खां परे त पोइ सुकून न आहे अॼु अंग्रेज़ परेशान आहे काफ़िर परेशान आहे चए थो हर शइ जी सहूलियत आहे पर पोइ बि अलाए छो ज़िंदगी में सुकून न आहे छो त कलमो क़ुर न आहे त सुकून कान आहे बहरहाल अचो पंहिंजे मौज़ूअ ते मोटी अचो फरमाए हिक आदम में अल्लाह ख़ल्क़ विछाई अॼु बि मोहम्मद हसीब जी ख़ुशीअ में जलसो थियो आहे रब फरमाए न ॿार जी कारीगरी बि अम्मा जे पेट में मां कंदो आहियां ख़ल्क़न मिन बादि ख़ल्क़िन फ़ी ज़ुलुमातिन सलास मां अल्लाह जी कारीगरी त ॾिसो किन उधान में इंसान तोखे लालन जहिड़ो मोती मां रब बणाए थमाए हिकु माउ जे पेट जी ऊंदाई वरी रिम जी ऊंदाई वरी अमर जे पेट में रिम जे अंदर वरी सने पर्दे जी ऊंदाई वाह मुंहिंजा रब तुंहिंजी कारीगरी पाणीअ मूं ते लालन जहिड़ो मोती बणाए सो बि पलीत कतरे मां फला सद्दक़ वला सल्ला ولكن كذب وتولى ثم ذهب إلى أهله يتمطى أولى لك فأولى ثم أولى لك فأولى أيحسب الإنسان أن يترك سدى ألم يكن نطفة من مني يمنى अॼु सत पुड़ी ॻोठ जे मथां ॻोठा बिरादरी वारो दिल ज़ातिल वारो अॼु अल्लाह जी रहमत जो मीठ वसो हथ मथे करे तो सुभान अल्लाह अलम नकुन नुतफ़तन मिन मनी युमना ثم كان علقة فخلق فسوى فجعل منه الزوجين الذكر والأنثى أليس ذلك بقادر على أن يحيي الموتى चेतो कतरा कतरन सां मिलाए रत जा दिग ठाहिया माए रत जे दिगन ते गोश्त जो लुथड़ो ठाहियो माए गोश्त जे लुथड़े में हाय इंसान तुंहिंजा हॾड़ा ठाहिया हॾड़नि ते खल रखी माए ثم خلقنا النطفة علقة فخلقنا العلقة مضغة فخلقنا المضغة عظاما فكسونا العظام لحما ثم أنشأناه خلقا آخر فتبارك الله أحسن الخالقين लालन जहिड़ो मोती मां ठाहियो पोइ बि पुट ॼमियो तो ते नालो शादी जे कलंदर ॾिनो पीर ॾिनो ॿुॾल ॾिनो बाक़ी मां अलाह रुगो मारण ते वेठो हया कर इंसान पुट ॼमई त नालो रखियो त ख़ुदा ॾिनो अलाह ॾिनो कॾहिं त हाजी मुरसल दीन चवंदो आहे सदाई सदींदो राति रुगो घुर अल्लाह खां काविर जी आहे सुभान अल्लाह नथा कयो बाबा थोड़ी दवा मरीज़नि खे शफ़ा ॾींदी आहे सदाई सदींदो राति रुगो घुर अल्लाह खां असां आलमनि जी ख़िदमत कई अथव ॿाकरा गोश्त खाराया अथव असां सैयद तव्हांखे हक़ त चयूं वञूं न बाबा तव्हांजो भउ नथो थिए पंहिंजे नाने नबी जो भउ थो थिए जे मौलवीअ वाइद में हक़ लिकायो नबी साहिब फरमाया क़यामत जे ॾींहुं मलाइका अहिड़े मौलवीअ जा चप कतरे पहिरियों मौलवी खे जहन्नम में उछलाईंदा खुशामद वारो वाइज़ कोन्हेव हक़ वारी ॻाल्हि अथव सदाई सॾींदो राति रुगो घुर अल्लाह खां न सॾ गैर खे ओ मुशरिक रुगो घुर अल्लाह खां चेतो क़यामत ताईं वली सगोरा मुशरिक न्याय न ॾींदई
जे तो मांखे फिलाणे पीर न्याउ ॾिनो अधनि जी ख़ैरात खाई बि वेंदो खणी बि वेंदो न्याउ केरु थो ॾे हथ वधे करे ॿुधाए क़यामत ताईं वलीअ सॻोरा मुशरिक न्याउ न ॾींदई माल न ज़ाल न धीअ न पुटु न अटे जो पाव न ॾींदई अटे जो पाव बि केरु थो बेटा हिसाब तो चइजे भाई जोगी थिया त रिली खणी न विया बेटा बि मूं वेंदो साईं मोहम्मद उमर हे लाल कलंदर बि मूं वेंदो हिते असां वाह बि सुस्ती कईसीं असां वञी मदरसा मस्जिदूं संभालियासीं असांजा पीर वरी ॿिया कब्ज़ो करे विया न त शाह लती बेटा ई सॼी ज़िंदगी तो ई त पढ़ी आहे हे बेटा ई साहब तो फरमाए जे भाई जोगी थिया त रिली खणी न रुलो वेड़े वेद वजूद में कर हे कड़ाई जो हुलो हित जो शाह लतीफ़ चए तो पाण आगे अमलो छोकने पेना गल खां सिंधीअ में चवंदा आहिनि जेको पिनंदड़ खां पिने